एशियाई तरक्याती बैंक जे माहिरनि सिंध जे आबपाशी वारे निज़ाम में पाणीअ जी चोरीअ जी निशानदही कंदे सिर्फ़ 2 कैनालनि जे पुछड़ियुनि जी सर्वे कंदे ॿुधायो आहे त रोहिड़ी कैनाल ऐं दादू कैनाल जे पोछड़ में 194 सफ़ेद पोश पाणीअ जा चोर मौजूदु आहिनि, जेके मंज़ूर थियल डिज़ाइन खां 5 6 ऐं 7 ते वधीक पाणी खणी रहिया आहिनि। केतिरनि हंधनि ते गैर क़ानूनी पीचूं हली रहियूं आहिनि। रिपोर्ट में वधीक चयो वियो आहे त आबपाशी खाते जा अमलदार पाण पाणीअ जी चोरी रोकराइण बजाए पाणीअ जी चोरी कराइण में मुलविस आहिनि ऐं सूबे में आबपाशीअ जे निज़ाम बाबति जोड़ियल क़ानून जी खुलेआम भञकड़ी कई पई वञे। सिंध आबपाशी खाते एशियाई बैंक जे इन रिपोर्ट खे भवाइती ऐं झेड़ो पैदा कंदड़ रिपोर्ट ॼाणाईंदे चयो आहे त सूबे में किथे बि पाणी चोरी नथो थिए ऐं किथां बि सिधियूं पीचूं नथियूं निकिरनि ऐं जिन माण्हुनि खे पाणी चोर सॾियो वियो आहे उहे निहायत मोतबर ऐं मुअज़्ज़िज़ माण्हू आहिनि। तंहिं करे उहे माण्हू एशियाई बैंक ते संदन इज़त खे दाग़दार करण जो केस दाख़िल करे सघनि था। आबपाशी खाते पुछड़ीअ में पाणीअ जी खोट खे बि रद्द कयो आहे ऐं चयो आहे त आबपाशी खातो कामयाबीअ सां पुछड़ीअ में पाणी पहुचाइण में कामयाबु थियो आहे ऐं सिंध में पाणीअ जे हर फुड़े जो ठीकु इस्तेमालु थी रहियो आहे। आबपाशी खाते इहा बि दावा कई आहे त जेकॾहिं कंहिं इलाइक़े में को शरपिसंद नहरी पाणी चोरी करण जी कोशिशि कंदो आहे त आबपाशी खाते जा अमलदार बर वक़्तु कार्रवाई करे उहा चोरी रोकराईंदा आहिनि। छा असां वटि कूड़ अहिड़ो मज़बूत ऐं ताक़तवर थी वियो आहे जो आबपाशी खातो खुलम खुला इहा दावा थो करे त सिंध में किथे बि पाणी चोरी नथो थिए ऐं सिंध में को बि मुअज़्ज़िज़ सम्झो वेंदड़ सफ़ेद पोश पाणी चोरी नथो करे। ॿियो त ठहियो, पर सिंध में जेकॾहिं अंधनि गूंगनि ऐं ॿोड़नि खां बि सर्वे कराइजे या सिंध जे कंहिं बि ॻोठ जे चौंक या शहर जे चौसूल ते बीही ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खां साख ते पुछिजे त सिंध में सभ खां वॾा 3 बदउनवान खाता कहिड़ा आहिनि त हू यकीननि पुलिस, आबपाशी ऐं रेवेन्यू जो नालो वठंदा। आबपाशी खातो पंहिंजे बयान जे रिकॉर्ड लाइ भली इहा दावा करे त सिंध में किथे बि पाणी चोरी नथो थिए, पर हक़ीक़त इहा आहे त सिंध में आबपाशी खाते जी का बि अहिड़ी डिवीज़न न आहे जिथे पाणी चोरी नथो थिए। सिंध में आबपाशी खाते में पाणीअ जी रुगो चोरी नथी थिए, पर उते हिकिड़ी चोरी आहे ऐं ॿी सीनाज़ोरी आहे। चोरी उहा आहे जेका आबपाशी खाते जा अमलदार आबादगारनि खे पाणीअ जूं गैर क़ानूनी नूलियूं ऐं पाइप विकिरो करे कनि था ऐं सीनाज़ोरी उहा आहे जेके वक़्त जी सरकार में शामिल वॾेरा ऐं सरकारी पार्टीअ जा उहिदेदार बिना रिश्वत ॾियण जे वाहन ऐं शाखुनि मां पाणी चोरी कनि था। गुज़िरियल कुझु सालनि खां जॾहिं केले जो फ़सुलु कमाइतो थियो आहे, जॾहिं खां खंड जे वापारियुनि खंड लिकाए ऐं खुटाए पोइ विकिरो करणु शुरू कई आहे ऐं जॾहिं खां कणिक जी क़ीमत में वाधि थी आहे ऐं जॾहिं खां फुटियुनि जो अघु चढ़ियो आहे, तॾहिं खां ज़रई शूबे में पैसे जी आमद वधी आहे। ख़ासि करे कणिक, कमंद, कप ऐं केले जा फ़सुल पैसे वारा फ़सुल यानी कैश क्रॉप सॼनि था। उन्हनि जिन्सुनि जे अघनि वधण सबबि भाण बि महांगो थियो आहे ऐं आबपाशी जे पाणीअ जो विकिरो बि तेज़ थियो आहे। सिंध जे किन इलाइक़नि में आबादगार पाणीअ जी खोट ट्यूबवेलनि ज़रिए पूरियूं कंदा हुआ, पर गुज़िरियल 2 सालनि खां डीज़ल जे अघु वधण खां पोइ आबादगार डीज़ल बजाए शाखुनि जो पाणी ख़रीद करण खे तरजीह ॾियनि था ऐं इहा ॻाल्हि हाणे सिंध जो हर आबादगार ॼाणे थो त सिंध जे आबपाशी खाते जी हिक बि डिवीज़न अहिड़ी न आहे या हिक बि शाख अहिड़ी न आहे जिते पाणीअ जूं गैर क़ानूनी नूलियूं, पाइप ऐं वाटर कोर्स न लॻल हुजनि। इहा ॻाल्हि बि आलम आश्कार आहे ऐं सिंध जे हर इलाइक़े जे माण्हुनि जे इल्म में आहे त सिंध जे हर इलाइक़े जो बाअसर वॾेरो पंहिंजा पैसनि वारा ऐं घणो पाणी पीअंदड़ फ़सुल गैर क़ानूनी तौरु वहायल ऐं चोरी कयल पाणीअ मां भराए थो ऐं उन गैर क़ानूनी चोरीअ में आबपाशी खाते जा अमलदार ॻरियुनि रिश्वतुनि सबबि बाक़ाइदे तौरु मुलविस आहिनि। आबपाशी खाते जी इहा दावा त सिंध में किथे बि पाणी चोरी नथो थिए बिल्कुलु ईअं आहे जीअं इहा दावा कजे त सिंध में अॼुकल्ह किथे बि को ॾोह नथो थिए। गुज़िरियल केतिरनि सालनि खां रोहिड़ी कैनाल ते रेंजर्स मुक़ररु थींदी रही आहे ऐं उन रेंजर्स सदाईं वॾनि सफ़ेद पोशनि ऐं कलंगीदारनि जा नाला पाणी चोरनि जे फ़हरिस्त में शामिल कया आहिनि। जेकॾहिं आबपाशी खाते में रिश्वत जी बाज़ार गरम न हुजे हा त वापडा, सुई गैस ऐं ॿियनि खातनि मां आफ़ीसर बदिलियूं कराए आबपाशी खाते जे सणबियुनि डिवीज़नुनि ते पंहिंजूं मुक़ररियूं छो कराइनि हा। ॿाहिरियुनि खातनि मां ज़ोर ते घुरायल आफ़ीसरनि जी मुक़ररी ॿुधाए थी त आबपाशी खाते में रुगो पाणी न पर पैसो बि पाणी वांगुरु वहे थो। जेकॾहिं आबपाशी खातो सम्झे थो त सिंध में किथे बि पाणी चोरी नथो थिए ऐं एशियाई बैंक तरफ़ां दादू ऐं रोहिड़ी कैनालनि जे पुछड़ियुनि में चोर ॼाणायल 194 आबादगार मुअज़्ज़िज़ ऐं मोतबर आहिनि त आबपाशी खाते ऐं उन्हनि मुअज़्ज़िज़ चोरनि खे फौरी तौर ते एशियाई बैंक मथां बेइज़तीअ जो केस दाख़िल करणु घुरिजे त जीअं उहो अछो कारो पधिरो थिए त केतिरो मुअज़्ज़िज़ ऐं मोतबर आहे ऐं एशियाई बैंक वारा केतिरा कूड़ा ठग ऐं दोलाबेबाज़ आहिनि। जेसिताईं वाटर कोर्सनि जे साइज़ जो तइल्लुक़ु आहे
त छा आबपाशी खातो इहो ॿुधाए सघंदो त हुन कॾहिं केतिरनि वाटर कोर्सनि जे शाखुनि वटां खुलंदड़ मुंहनि जी माप कराई आहे। जेकॾहिं वटनि मापण वारो खातो दुकाननि ऐं बाज़ारुनि में रखियल वटनि जो वज़न चकासे खोट वारनि वट रखंदड़ दुकानदारनि ते ॾंड विझी सघे थो त पोइ शाखुनि मां निकिरंदड़ वाटर कोर्सनि जा मुंहं बि मापजणु घुरिजनि, जंहिंमां अंदाज़ो थींदो त कंहिं कहिड़े वाटर कोर्स में केतिरी ख़यानत कई आहे। सिंध आबपाशी खाते जी इहा बि दवा निसूरी कूड़ ते ॿधल आहे त हिन खाते पुछड़ियुनि ताईं पाणी पहुचायो आहे। छा आबपाशी खातो सचो आहे? बाक़ी जोहीअ जा सवी आबादगार फोटुनि कढाइण जे शौक़ में बुख हड़तालूं कनि था। छा सूबे देर जा सवी आबादगार बि कूड़ा आहिनि जिन जे हड़ताल जी क़यादत सालनि खां सिंध हारी कमेटीअ जो अॻूणो सदर कामरेड ग़ुलाम रसूल सहतो कंदो रहियो आहे? छा सिंध जे केतिरनि हंधनि तां रोज़ानो मीडिया में ईंदड़ पाणीअ जे खोट जूं ख़बरूं जाफ़र वारो कूड़ा आहिनि ऐं आबपाशी खाते जा अमलदार सभई सादिक ऐं सचा आहिनि? हिकु कौड़ी ऐं तलख़ हक़ीक़त हीअ आहे त सिंध में पाणी अॼु बि पेट्रोल वांगुरु विकामे थो। असर वारा कामूरा ऐं वॾेरा पंहिंजे सियासी या सरकारी ज़ोर ते पाणीअ जी सीना ज़ोरीअ वारी चोरी कनि था। बाक़ी बचियल पाणी आबपाशी खाते जे अमलदारनि जे आशीर्वाद सां आम आबादगारनि में विकामे थो। सिंध में पाणी जी चोरीअ बाबति एशियाई तरक़ियाती बैंक जेका रिपोर्ट ॾिनी आहे उहा थोरनि हक़ीक़तुनि ते ॿधल आहे। असुलु ऐं समूरियूं हक़ीक़तूं इन खां बि वधीक कोड़ियूं, कसारियूं ऐं भयानक आहिनि। जेकॾहिं आबपाशी खातो पाण में दमख़म सम्झे थो त हू एशियाई बैंक जे रिपोर्ट ख़िलाफ़ दावा दाख़िल करे त पोइ हक़ीक़त जा वर खुलंदा ऐं ख़बर पवंदी त आबपाशी खाते जी अची नज़र ईंदड़ इन पग में केतिरियूं अॻड़ियूं लिकल आहिनि। इहा ॻाल्हि दुरुस्त आहे त सिंध आबपाशी खाते जो वज़ीर सैयद मुराद अली शाह निहायत क़ाबिल माण्हू आहे ऐं हिन सिंध जे पाणीअ जो केस निहायत क़ाबिलियत ऐं मुहबतने सां विढ़ियो आहे। सैयद मुराद अली शाह जे साख ते इहा ॻाल्हि बि आहे त संदसि नालो बदउनवान वज़ीरनि जे फ़हरिस्त में शामिल न आहे ऐं सिंध जे जुरियतमंद अॻूणे वॾे वज़ीर सैयद अब्दुल्ला शाह जे फर्ज़ंद हुअण नाते हिन पंहिंजे वॾड़नि जे हॾड़नि जो मान रखियो आहे। पर सैयद मुराद अली शाह खां पोइ बाक़ी बचियल आबपाशी खाते जो तरो लथो पियो आहे। आबपाशी खाते जे मौजूदा सेक्रेटरीअ जी किरोड़नि में मुक़ररी अॻु में बि मीडिया में बहस हेठि ईंदी रही आहे। चीफ इंजीनियरनि ऐं इंजीनियरनि जूं मुक़ररियूं कीअं थियनि थियूं उहे बि कंहिंखां लिकल न आहिनि। यकीननि रिश्वत एवज़ थींदड़ इन्हनि मुक़ररियुनि में सैयद मुराद अली शाह मुलविस न आहे, छाकाणि त सिंध सरकार जे कारोबार हलाइण पोयां कई हथ आहिनि जेके सुठनि माण्हुनि जे साख खे बि सुवाली बनाए छॾनि था। पोइ उहे ऑफिसर जेके हिकु माण्हू खे रिश्वत ॾेई पोस्टिंग वठनि था उहे पंहिंजे 10 वेझनि माण्हुनि खे उन रिश्वत जी कहाणीअ जो किसो ॿुधाइनि था ऐं रिश्वत तौरु ॾिनल पैसो तिरनि जो तेल तिरनि मां कढण वारे उसूल तहत पंहिंजे मूर व्याज ऐं कमाई समेत अवाम खे पीड़े पीड़े उन्हनि जे हॾड़नि मां कढनि था। आबपाशी खाते में पाणीअ जो विकिरो अॼुकल्ह सिंध जे वॾनि ॾोहनि मंझां हिकु आहे। सैयद मुराद अली शाह खे पंहिंजे खाते में रिश्वत जे आयल ॿोॾ खे बंदि ॿधण लाइ कोशिशूं वठणु घुरिजनि। सैयद मुराद अली शाह अकेले सिर त यकीननि उन कोशिश में कामयाबु न थींदो, छाकाणि त जंहिं खाते जी ॿेड़ीअ खे ॿोड़ण में हिकु आंदा हथ शामिल हुजनि उनखे को बि हिकु माण्हू कुझु बि नथो करे सघे। पर पोइ बि सैयद मुराद अली शाह खे जेतिरो बि थी सघे पंहिंजो ईमानदाराना किरदारु अदा करणु घुरिजे। जेसिताईं आबपाशी खाते जे दवा जो सुवालु आहे त बदउनवानीअ जे खूह में किरियल हिन खाते जे अमलदारनि ऐं तर्जुमाननि खे सम्झणु घुरिजे त हू अहिड़ियूं दवाऊं करण खां पासो कनि जंहिंजे ॿुधण खां पोइ हर माण्हू खे इहो जुमिलो चवणो पइजी वञे त यार आबपाशी खाते वारनि जे नक ऐं अखि जी पकाई त ॾिसो।